राम दोस्तों, अॼु आई आहियां मां लाल साईं आर्ट में। लाल साईं आर्ट जेके मशहूरु आहिनि गणपति लाइ, और उहे बि हिक खां हिकु अद्भुत गणपतियूं आहिनि। अचो त तव्हांखे ॾेखारियां थी पई केतिरियूं न बहितरीन गणपतियूं आहिनि और मनमोहींदड़ आहिनि। तव्हांखे बि जाम वणंदियूं त हितां ज़रूरु ऑर्डर कजो। अचो ॾेखारियां। लाल साईं आर्ट्स, हा, लाल साईं आर्ट्स जेको मशहूरु आहे सुहिणी सुहिणी प्यारी प्यारी गणपतियुनि जे लाइ, चाहे उहा पीओपी हुजे, मटीअ जी हुजे या इको फ्रेंडली हुजे, त हिते सभु तव्हांखे गणपतियूं अवेलेबल मिलंदियूं। डेकोरेशन कयल हुजे, चाहे त तव्हां एक्स्ट्रा डेकोरेशन बि कराए सघंदा आहियो। जीअं हिन गणपतिअ में वण ठहियल हो, तीअं गणपति बापा जी मूर्त जेका आहे मनमोहींदड़ हूंदी ई आहे, पर हुन में अगरि एक्स्ट्रा डेकोरेशन हुजे या अहिड़ी मूर्ति हुजे जंहिंमें कशिश हुजे त उहो असांजी पूजा जेका आहे ईअं लॻंदो आहे भई हा सफल थी वई आहे। त अहिड़ियूं प्यारी प्यारी गणपतियूं जेके आहिनि तव्हांखे मिलंदियूं सिर्फ़ु लाल साईं आर्ट में। त तव्हां किथे बि रहंदा हुजो, इहे तव्हां कोरियर जे थ्रू घुराए बि सघंदा आहियो और हुते विज़िट बि कजो। त ॾिठो न केतिरियूं बहितरीन गणपतियूं आहिनि, त ज़रूरु अचिजो। नरेंद्र खां अची करे इहे मूर्तियूं ज़रूरु वठिजो। इहे तव्हां दुकानु जेको आहे इहो लाल साईं आर्ट जेको आहे झूलेलाल मंदिर जे पासे में और कंवरनाम दरबार जे बिल्कुलु साम्हूं अथव लाल साईं आर्ट। नरेश जो दुकानु हे वारो अथव। नरेश वेलकम। त ज़रूरु 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 अचिजो और गणपति जूं मस्त मस्त मूर्तियूं वठिजो।